बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा एक अज़ीम सियासतदान, एक अज़ीम लीडर जैं पंहिंजी सॼी ज़िंदगी पाकिस्तान जे लाइ ऐं पाकिस्तान जी आवाम जे लाइ वक़्फ़ करे छॾी। उन्हीं पाकिस्तान जे लाइ बेपनाह ख़िदमतां कयूं ऐं ग़रीब आवाम जे लाइ उन्हनि जूं काफ़ी कोशिशूं जदोजहद रही कि ग़रीब आवाम खे रिलीफ मिले। उहा हिकु दिलेर पीउ जी हिकु दिलेर धीअ हुई जैं पंहिंजे पीउ जे मंशूर ऐं पंहिंजे पीउ जे विजन खे अॻिते वधायो ऐं कोशिशि कई कि जेतिरो थी सघे मुल्क जी तरक़ी, खुशहाली ऐं बहाली जे लाइ कमु करे वञे। उनजी इहे काविशूं ऐं उनजी उहे कोशिशूं हुयूं ऐं उनजी इहा महिनत हुई ऐं सचाई हुई कि उहा पाकिस्तान जी न सिर्फ़ु बल्कि पूरे मुस्लिम ममालिक जी फर्स्ट लेडीज़ प्राइम मिनिस्टर थी। इहा हिकु असां सिंधियुनि जे लाइ बि बाहैसियत फ़ख़्रु आहे कि उहा सिंध जी न्याणी हुई। मोहतरमा जंहिंखे दुनिया में द बटर ऑफ द ईस्ट सॾियो वञे थो, उन पंहिंजी ज़िंदगी में इलाही दुख ॾिठा, जिला वतनियूं काटियूं, जेलियूं काटियूं ऐं काफ़ी तकलीफ़ां ॾिठियूं, पर पोइ बि उहे पंहिंजे मंशूर खां ज़रे बराबरि बि पोइ न हटी। आख़िरकार मोहतरमा बेनज़ीर खे बि पंहिंजे वालिद साहब वांगुरु ऐं पंहिंजे भाउ वांगुरु शहीद कयो वियो ऐं पोइ बि उनजे शहीद थियण के बावजूद भी जेके उनजा इनिशिएटिव हुआ, जेका कम हुआ, अॼु भी माण्हू उन्हनि खे सराहनि था ऐं अॼु भी उन्हनि जे कमनि खां ऐं उनजे इनिशिएटिव्स खां माण्हू फ़ाइदो वठनि था। जंहिंमें हिकु वॾे में वॾो पंहिंजो मिसाल इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, जंहिं ते इलाही औरतूं, इलाही ख़वातीन उन मां फ़ाइदो हासिल कनि थियूं ऐं इंशाअल्लाह हर साल वांगुरु असां 27 डिसेंबर ते सरदार मीर महबूब अली खान बिजाराणी ऐं मीर शबीर अली खान बिजाराणी जी क़यादत में असां अहिड़ी ख़ुदाबश वञी करे मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो खे ख़िरात तहसीन पेश कंदासीं।